नाज़रीन, कंबर में कुछ ॾींहं अॻु निजी बंगले में छापे दौरान पुलिस करोड़नि रुपयनि जी सरकारी दवाऊं हथ करण जी दावा कई आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां वीडियो लिंक ते मौजूद आहे तुफ़ैल चांडियो। जी तुफ़ैल, छा तफ़सील आहिनि? लाड़काने जे एक निजी बंगले में पुलिस के तरफां छापे दौरान करोड़ रुपयनि जी मालियत जूं सरकारी दवाऊं हथ हुयूं, जंहिंखां पोइ लाड़कानो पुलिस मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी जांच दौरान मुख़्तलिफ़ माण्हुनि जा जेके उहे नाला ज़ाहिर किया, जंहिंमें लाड़काने सिविल हॉस्पिटल जो हिकु पंहिंजो स्टोर कीपर जाफ़र चांडियो ऐं संदसि पुट ऐं ॿिया जेके हिन माण्हू जेके हिन माफ़िया जा उहे जेको आहे सो ज़ाहिर तयारु थिया। जंहिंखां पोइ अलॻि सां जेका इन्वेस्टिगेशन थी, उन में इहा बि जेका ॼाण मई त जेका दवा आहे सरकारी, उन में ज़िले कंबर शतावत कोट जे भी स्टोरनि जी दवा लाड़काने में जेको आहे सो परचेज़ खपाई वेंदी हुई। जंहिंखां पोइ जेका असुल ॼाण हिन टाइम ताईं असांखे मौसूल थी आहे उहा इहा आहे त कंबर DHO स्टोर कीपर जेको आहे, जेको बतौर हिकु माली भर्ती थियो बंद अली चांडियो, उन हितां जे करोड़ रुपयनि जूं जेके दवाऊं आहिनि उहे वञी करे लाड़काने में जाफ़र चांडे खे ॾिनियूं ऐं जंहिं जाफ़र चांडे जेको आहे उते मुख़्तलिफ़ स्टोरनि ते उन्हनि दवाउनि खे खपायो। करोड़ रुपयनि जी मालियत जूं जेके दवाऊं आहिनि उहे हितों जी आवाम जे लाइ आई हुयूं, पर एॾे वॾे अफ़सोस सां चवणो थो पए त हितों जे तालके हॉस्पिटल में आम जेका डिस्प्रिन जी गोरी आहे या ब्रूफोन जी गोरी आहे या जेको आहे आम जेका पंहिंजो दवा आहे उहा उतों जे मरीज़नि खे कोन पई ॾिनी वञे, जॾहिं त इहे ई स्टोर कीपर हितां जेके इहे दवाउनि जा काटन वञी करे लाड़काने में पंहिंजो खपाइनि पिया ऐं लाड़काने में इहा हिकिड़ी वॾी माफ़िया सरगर्म आहे जंहिं जेको आहे इन शइ खे खयो आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इहो जाफ़र चांडियो समेत हितां जो बंद अली चांडियो जेको स्टोर कीपर आहे DHO जो, ऐं उहो जेको बंद अली चांडियो आहे उनजी जेको अपॉइंटमेंट आहे उहा हिकु मालीअ जी अपॉइंटमेंट आहे, यानी हिकु मालीअ खे स्टोर कीपर ताईं जेको आशीर्वाद ॾिनो वियो उहो हितों जे करप्ट कामोरनि जे, जंहिंमें DHO ख़ुदि ऐं जेको आहे सो ॿिया बि अमलदार मुलविस आहिनि ऐं जेको आहे इनखे इन तरीक़े सां जेको आहे सो मथे पहुचायो वियो जेको हिकिड़ी पंहिंजो पूरी गैंग सां जेका आहे इन शइ खे वंडे विराए करे खाइनि पिया। हितों जी आवाम मुतालबो कयो आहे सरकार खां त अहिड़नि कधे कम में जेको आहे सो मुलविस जेके बि माण्हू आहिनि तिन खे निर्वार कयो वञे ऐं खेनि सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। तुफ़ैल, अवां जी महिरबानी।